नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त डिफेंस जे इलाइक़े गिज़री में गिरोड़ शरीफ़ जी गादी नशीन जी धीउ डॉक्टर माया ख़ान पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो आहे। अंगारे जे ॾींहुं राति देर सां गिज़री थाणे जे वेझो स्ट्रीट नंबर 11 वटि क़ाइम बंगले जे अंदरि फायरिंग जी पुरसरार वाक़े में 25 साला डॉक्टर शहीदा माहा अली धीउ पीर सैयद अली शाह ज़ख़्मी थी पई, जंहिंखे फौरी तौर ते ॻणती जोगी हालत में जना अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू कुझु कलाकनि खां पोइ फ़ौत थी वई आहे। पुलिस इख़्तियार मूजिब वाक़ियो घरेलू परेशानी सबबि पेश आयो। होॾां वारसनि जो नवाले सां चवणु आहे त अहिड़ो को बि मामिलो न आहे जंहिंजे करे माहा अहिड़ो इंतिहाई अहम क़दम खयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच करियूं पिया। यादि रहे त आपघात कंदड़ डॉक्टर माया गिरोड़ शरीफ जे गादी नशीन जी धीउ हुई। पुलिस वाक़े जी वधीक जांच करे रही है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।